बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा शागिर्दो, उम्मीद खुशुदा। जीअं त असीं पहिरियों अलफ़बे जे बारे में पढ़ी आया आहियूं तस्वीरुनि सां गॾु, ऐं उन जा ॿ पार्ट ठाहिया आहिनि, पार्ट 1 ऐं पार्ट 2। हाणे असीं अलफ़बे जी पटी में पढ़ंदासीं, अलफ़बे जी पटी पढ़ंदासीं, जंहिंमें असीं अलफ़बे जी पटी में केतिरा अख़र थींदा आहिनि उहो पढ़ंदासीं, ख़ाली अख़र केतिरा आहिनि उहो पढ़ंदासीं, 1, 2, 3 ऐं 4 नुक़्तनि वारा अख़र केतिरा आहिनि उहा पढ़ंदासीं, ऐं टोटल नुक़्तनि वारा अख़र केतिरा आहिनि असीं उहे पढ़ंदासीं। अचो त पहिरियों सिंधी अलफ़बे जी पटी पढ़ूं। अलफ़ अखे, बे बदक, बे बकरी, भे भोली, ते तारो, थे थेलो, टे टोपी, ठे ठूठे, से सवाब, पे पग, जीम जुती, जे जिभ, झे झिरकी, ñe मुञ, चे चंड, छे छटरी, हे हजम, खे खचर, दाल दर, धाल धोबी, दाल ॾेॾर, डाल ड्रेल, ढाल ढगो, ज़ाल ज़रो, रे रेल, ड़े माड़ी, ज़े ज़ंजीर, सीन सीटी, शीन शीं, स्वाद सूफ़, ज़्वाद ज़ईफ़, तूए तोतो, ज़ुए ज़ालिम, एन इनक, गैन गलीचो, फे फानूसो, फे फीथो, काफ कलम, काफ कुत्तो, खे खट, गाफ गॾो, गे गऊं, घे घोड़ो, ङे सिंह, लाम लकुड़, मीम बस, नून नथ, णूण वण, वे वाढो, हे हाथी, अलफ़ नंढड़ो, ये यको, सबक मुंहिंजो पको। हाणे असीं त इहा अलफ़बे जी पटी पढ़ीसीं। हाणे असीं पढ़ंदासीं त अलफ़बे जी पटी में ख़ाली अख़र घणा आहिनि। अचो त पढ़ूं। सिंधी अलफ़बे जी पटी में जेके ख़ाली अख़र आहिनि उहे टोटल आहिनि 18, ऐं 1 नुक़्ते वारा जेके अख़र इन में आहिनि उहे आहिनि 12, 2 नुक़्तनि वारा अख़र जेके आहिनि उहे आहिनि 11, ऐं 3 नुक़्तनि वारा अख़र जेके आहिनि उन में आहिनि 16, ऐं 4 नुक़्तनि वारा अख़र जेके आहिनि उन में आहिनि 5। टोटल जेके अख़र हिन में आहिनि ख़ाली उहे आहिनि 18, ऐं नुक़्तनि वारा जेके हिन में अख़र आहिनि उहे आहिनि 34। हाणे असांखे ख़बर पइजी वई त सिंधी अल्फ़ाबेट में जेके टोटल अख़र आहिनि उहे आहिनि 52, ऐं उन मां ख़ाली अख़र 18 आहिनि, ऐं नुक़्तनि वारा जेके अख़र आहिनि उहे आहिनि 34। अॼु जे लाइ इहो काफ़ी आहे। सुभाणे इंशाअल्लाह असीं जेको आहे त ग़लति जेके ॿार अख़र उचारींदा आहिनि लिखण जी सूरत में या आवाज़ कढण जी सूरत में, इंशाअल्लाह असीं उहो पढ़ंदासीं। थैंक यू।